ॾिनी हज़ूर खे अल्लाह ॾिनी हज़ूर खे अल्लाह ॾिनी हज़ूर खे रफ़ रफ़ जी आहे सहारे हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह ॾिनी हज़ूर खे पहिरियां घणा पैगंबर आया हिन दुनिया में जीअं मुस्तफ़ा कयो मेराज सलवातन सना में पहिरियां घणा पैगंबर आया हिन दुनिया में जीअं मुस्तफ़ा कयो मेराज सलवातन सना में अहिड़ी न कंहिं नबिया सां अहिड़ी न कंहिं नबिया सां सतार कया सतारी हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह ॾिनी हज़ूर खे हज़ूर शहर मके में फुफीअ जे घर सुतलो जिब्राइल आयो दर ते मगर बोराक सां गॾियलो शहर मके में फुफीअ जे घर सुतलो जिब्राइल आयो दर ते मगर बोराक सां गॾियलो अहवाल ॿुधी हिकु दमे अहवाल ॿुधी हिकु दमे हज़ूर कया तयारी हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह ॾिनी हज़ूर खे 5000 सालनि जा पहिरियां आहिनि ही पंधेड़ा अहिड़ा 7 सफ़र आहिनि पर साईं लाइ सांजड़ा 5000 सालनि जा पहिरियां आहिनि ही पंधेड़ा अहिड़ा 7 सफ़र आहिनि पर साईं लाइ सांजड़ा पातल जुती मुबारक पातल जुती मुबारक अर्शन कया बहारी हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह ॾिनी हज़ूर खे पहुचण सां परवर खे सरवर सलाम कयो वा हिकु कमान जो फ़ासिलो बाक़ी न केरु ॿियो पहुचण सां परवर खे सरवर सलाम कयो वा हिकु कमान जो फ़ासिलो बाक़ी न केरु ॿियो वा सफ़ेद पर्दो नूरी सफ़ेद पर्दो नूरे उते गुफ़्तगू जारी हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह ॾिनी हज़ूर खे लिखण में लिखजी वञनि थियूं थोरियूं घणियूं ही ग़लतियूं सचल शापक पेरियां में मिलंदियूं मिड़न खे माफ़ियूं लिखण में लिखजी वञनि थियूं थोरियूं घणियूं ही ग़लतियूं सचल शापक पेरियां में मिलंदियूं मिड़न खे माफ़ियूं हलंदो वठी जन्नत ॾे हलंदो वठी जन्नत ॾे जानी
जमायत सारी हबीब थियो हसवारा जिब्राइल वा मुहारी अल्लाह दिनी हजूर के अल्लाह दिनी हजूर रखे